सभी नाज़रीन के सूरत हाल प्रोग्राम में भलीकार। अज असो कल्चर डे जो प्रोग्राम असा पैनलिस्ट ग़ुलाम नबी सुमरो काज़ी अनवर असा मौजूद आहिनि। अज अस कल्चर डे के सो डिस्कस कंदासीं ऐं ॾिसंदासीं त कल्चर डे मल्हाईंदे असांखे 13 साल थी विया आहिनि त असां उन मां कहिड़ा नतीजा कढिया आहिनि ऐं असांखे कहिड़ा नतीजा इन मां कढणु खपनि, इन जी कहिड़ी अहमियत आहे। ऐं पहिरों सवाल ग़ुलाम नबी सुमरो साहब खां पुछंदसि त सुमरो साहब असांखे तव्हां ॿुधायो त कल्चर डे असां 13 सालनि खां मल्हाईंदा पिया अचूं। कल्चर डे कहिड़े तरीक़े सां असांखे सो मदद कई आहे त असीं एज़ अ नेशन पंहिंजो पाण खे मञरायूं या हिकिड़े प्लेटफॉर्म ते अची मुतहद हुजण जो असां सबूत ॾिनो हुजे या उन मां असांखे सुठा नतीजा कढिया हुजनि हेसि ताईं। महिरबानी। सकाफ़त जे ॾियारे ते सॼी दुनिया जे माण्हुनि खे, पाकिस्तान जे अवाम खे, सिंध जे अवाम खे सिंध जे सकाफ़त ॾियारे जो मुबारकूं हुजनि। ऐं मुंहिंजे लाइ इहो हमेशह हिकिड़ो ख़ुशी जो मौक़ो रहियो आहे त असां वटि इहो आम तरह सम्झो वेंदो आहे ऐं ॿाहिराड़ियुनि में या मुंहिंजे ॻोठ में इन खे ट्रांसलेट कयो वेंदो आहे कल्चर डे खे त इहो अजरक टोपी डे आहे। त अजरक सां छाकाणि जो ज़िंदगीअ में जीअं अखियूं खोलियूंसीं त अजरकनि जे रंगुनि में अखियूं खोलियूंसीं। मुंहिंजे वालिद साहब छाकाणि जो मुंहिंजा भाउर उहे अजरक साध आहे त उन अजरक जा रंग, उनजो नीर, उनजी ॻाढ़ाण, उनजो इंडिगो, इहे रंग घणो करे ॿाहिरां इम्पोर्ट थींदा बरतानिया मां, जर्मनी मां। ऐं ॿिया खानासाज़ रंग हुआ जेके माना असांजे घरनि में ठहंदा हुआ। इहो सॼो पोरियो, इहो सॼो रंग जेको आहे न उहो हिन कल्चर डे जी ख़ुशी जेका जॾहिं अनाउंस थियो त उन्हनि माण्हुनि मां हुउसि जिन जे माना घर जी ॻाल्हि, जिन जे पोरे जी ॻाल्हि, जिन जे पोरे ऐं अजरक जी अहमियत नई सदीअ में, 21वीं सदी में मञी वई। ऐं हाणे अजरक ऐं टोपी डे जेको आहे उहो न सिर्फ़ु सिंध जो ऐं पाकिस्तान जो पर बैन अल-अक़वामी ॾींहुं बि थी चुको आहे। हाणे वरी ॻाल्हि था करियूं त छाकाणि जो असीं चऊं था त असीं ऐं आहे बि ऐं हिकिड़ी तारीख़ी ऐं ॻाल्हि आहे त असीं मोहन जे दड़े जी तहज़ीब जा वारिस आहियूं, असीं हड़प्पा जी तहज़ीब जा वारिस आहियूं, असीं दुनिया जी प्राचीन तहज़ीब मोहन जो दड़ो जेका 5000 साल पुराणी तहज़ीब आहे उन सां असांजो वास्तो आहे। ऐं असांजो कल्चर बि एतिरो ई पुराणो आहे। असांजे मोहन जे दड़े मां जेका किंग प्रिस्ट जी मूर्ति लधी आहे उन खे बि लॻे थो त जेका माना महसूसु थिए थो ॾिसंदे ई त उन खे बि अजरक भेड़ियल आहे जेका उनजे मान ऐं मर्तबे खे वधाए पई। जीअं त अजरक 5000 साल खां वठी असांजे तहज़ीब जो उञाण आहे। हाणे आउं वरी इन ॻाल्हि खे थोरो हीअं ॿिए नमूने सां बि कोशिशि कबी त हिनखे बयानु कजे त असांजी तारीख़, असांजी कल्चर वक़्त में असांजो इर्तिक़ा ऐं असांजी ज़ुबान ऐं असांजा रस्म रवाज, उन्हनि जूं जेके मेन ॻाल्हियूं, असांजा खाधा पीता, इहे सभई वरी बि असां कल्चर में कल्चर सां उन्हनि खे ताबीर था करियूं। ऐं 2013 में जिन माण्हुनि खे बि इहो कल्चर डे जो ख़्यालु आयो उहे मुबारकबाद जा मुस्तहिक़ आहिनि। अवां जेको सुवालु कयो त असां वटि हाणे कल्चर डे खे हिकिड़ी तरक़ी जे तरफ़ इनखे इशू बेस्ड बनाइजे त काज़ी साहब वेठो हो जॾहिं असां पाण प्रोग्राम जी तयारी बि कई त काज़ी साहब चयो त हर दफ़े को न को इशू हूंदो आहे, हिन दफ़े जीअं तव्हां चयो त कल्चर डे सां गॾिजी इन इशू जो मेन जेको प्रोग्राम आहे उहो आहे तालीम। त इन कल्चर डे जी तक़रीबात में तालीम जे सिलसिले में बि माण्हुनि खे आगाही ॾिनी वञे त जीअं असांजी तालीम बहितर थी सघे ऐं स्कूल न वेंदड़ ॿार जेके असां वटि घणाई जे तइदाद में लखनि में ॿार आहिनि जेके स्कूल नथा वञनि, उहे स्कूल वञी सघनि। उन करे कल्चर डे जे करे इहो मास मूवमेंट हूंदी त असीं तइलीम जे तरफ़ वापसि ईंदासीं।
काज़ी साहब तव्हां खां मुंहिंजो वरी साॻियो ई सुवालु आहे त कल्चर जी अहमियत, कल्चर डे जी अहमियत जेका आहे उहा तव्हांजी नज़र में छा आहे ऐं कल्चर डे खे असां कीअं वधीक इफेक्टिव करे सघूं था, हिन ॾींहं जी जेका आहे अहमियत खे असां कीअं वधाए सघूं था ऐं हिन मां कहिड़ा मस्बत नतीजा असां जेके आहिनि से कढी सघूं था? जी महिरबानी। अव्हांखे सकाफ़ती ॾियारो मुबारक, सुमरो साहिब खे सकाफ़ती ॾियारो मुबारक, ऐं जेसिताईं मुंहिंजो आवाज़ु वञे थो पियो पूरी दुनिया जे माण्हुनि खे सिंध जो सकाफ़ती ॾियारो मुबारक। तव्हां पुछो त कल्चर जी अहमियत छा आहे। ॾिसो, कल्चर कंहिं बि क़ौम जी शनाख़्त हूंदी आहे। ईअं ई जीअं दुनिया में रहंदड़ क़ौमुनि जी शनाख़्त आहे कल्चर, ईअं असांजी शनाख़्त आहे। ऐं असां त इन ते कंदा आहियूं, फ़ख़्रु कंदा आहियूं त असां 5000 साल पुराणी असांजी सकाफ़त आहे, तहज़ीब आहे, मज़हबपणो आहे। पोइ थियो ईअं जो कुझु वक़्त जे लाइ असां पंहिंजे कल्चर खां ईअं मां चवां त हटी वियासीं त बहितर न थींदो, पर थोरो असां अखि ॿूट करे वरिती। पोइ उनजे करे असां ते जीअं जीअं साईं ॻाल्हि कई ऐं साईं तमामु भली ॻाल्हि कई, उनजी ॻाल्हियुनि मां मूंखे ख़ुशबू अचे पई अजरक ठहण वारी। त अजरक साहिब जा फ़र्ज़ंद आहिनि सुमरो साहिबु, उन अजरक ते तव्हांजे जेके तव्हां सां मुख़ालिफ़ हुया उन्हनि चथरूं करणु शुरू कयूं, तव्हांजी टोपी ते, तव्हांजे ड्रेस ते। पोइ थियो ईअं त असांजो सदर साहिबु हुयो, असां हुन सां लख इख़्तिलाफ़ रखूं, पर उन जॾहिं टोपी अजरक पाए अफ़गानिस्तान वियो त उन ते तव्हांजी जेका नेशनल मीडिया आहे उन्हनि ठीकु ठाक चथरूं कयूं। ऐं पोइ हिकिड़ो माण्हू उनखे कावड़ अची वई, ऐं उहा तक़रीबन 4-5 ॾींहंनि खां पोइ जॾहिं उनखे ख़बर पई त भई चथरूं पियूं थियनि असांजे अजरक ऐं टोपी ते सिर्फ़ु, त हू पंहिंजे चैनल ते वेठो ऐं उन चैनल तां वेही ऐं उन पंहिंजे अजरक ऐं टोपी जी शान जी बि ॻाल्हि कई, ऐं उन हिकिड़ो अनाउंसमेंट करे छॾी 2009 में। इतां असांजो सकाफ़ती ॾियारो शुरू थियो, जेको अॼु असां एकता जे ॾियारे सां मल्हायूं था पिया। पोइ तव्हां ॾिठो त हींअर हिन वक़्तु इहो असांजो हिकिड़ो क़ौमी ॾींहुं बणिजी चुको आहे। असांखे अंग्रेज़ बि असांखे मुबारकूं थो ॾिए, असांखे कैनेडियन प्राइम मिनिस्टर बि असांखे मुबारकूं थो ॾिए, असांखे पूरी दुनिया जा जिथे जिथे सिंधी रहनि था इन ॾींहुं असांखे पाण में ॻंढे छॾियो आहे। इहा ई असांजी एकता आहे, इहा ई असांजी कामयाबी आहे। लखनि जे तइदाद में माण्हू निकिरनि था, इंजॉय कनि था। ऐं मां त चयो त जेकॾहिं तव्हांखे को बि मौक़ो जेको तव्हांखे अहिड़े घुट ॿुसट वारे माहौल में कुझु वक़्त जे लाइ ख़ुशी ॾिए थो त इहो मल्हाइणु खपे। खुट ऐं ॿुसट ख़तमु पई थिए ऐं तव्हां उनखे सलाहियो था वरी तइलीम सां, त पोइ इनखे 4 चंड लॻी था वञनि। सकाफ़ती ॾींहंनि ते कचहरियूं, मच कचहरियूं, सुगड़नि जा ॾोर बेत, ही रिवाइवल आहे असांजे सकाफ़त जो, जेका असांखां विसरे पई। असांजे नौजवान नसुल खे यादि न हुई, पर 2009 खां पोइ उनखे चङी तरह यादि करे पियो। शाइरनि जी शाइरी, मलाखड़ा, अजरक पाए, टोपी पाए, पंहिंजा गाना वॼाए, पंहिंजो पाण ते असां प्यार था करियूं सिंधी क़ौम सां। पंहिंजे सकाफ़त ते असांखे हुरूर अचे थो पियो। इन जो मतिलबु इहो न त असांखे ॿी सकाफ़त खे असां हुन सां नफ़रत था कयूं, असां ओतिरी मोहबत कयूं था ॿियनि सकाफ़तुनि सां। सिर्फ़ु एतिरो चाहियूं था त असांजी सकाफ़त जेका 5000 साल पुराणी आहे उनखे तव्हां इग्नोर न कयो। ऐं इहो जेको असां उन जा फ़ाइदा वठूं पिया, मुंहिंजे सम्झ में त इलाही फ़ाइदा वठूं पिया। गॾिजूं पिया, पंहिंजी हिक ॿिए में असांजूं दावतूं थियनि थियूं। तव्हां वञो त हज़ारे प्रोग्राम थियनि था ॿाहिरनि में, शहरनि में। अॼु वॾे में वॾो प्रोग्राम कराची प्रेस क्लब जे साम्हूं थींदो, जिते तव्हां ॾिसंदो त हज़ारे सिंधी पाण में गॾु थींदा, औरतूं ईंदियूं। अच्छा, कुझु माण्हू हुन ते कनि था तनक़ीद, औरतूं नचनि थियूं। ॾिसो कंहिं वटि कंहिं छोकिरी वटि या कंहिंजो दर खड़काए कंहिं चयो आहे सकाफ़ती वारनि त महिरबानी करे अचो ऐं डांस कंदासीं, तव्हांजी मर्ज़ी आहे करियो, तव्हांजी मर्ज़ी आहे न करियो। उहे माण्हू जेके हरू भरू हर ॻाल्हि में नुक्स कढींदा आहिनि न, अहिड़े क़िस्म जा माण्हू पोइ उन्हनि ते थोरो घणो क्रिटिसाइज़ कनि था पिया। पर हीअ तव्हांजो ॾींहुं आहे, हींअर क़ौमी ॾींहुं आहे, क़ौमी ईद आहे। न ही सियासी आहे, न ही मज़हबी आहे, ही सिंध जो ऐं सिंधी माण्हुनि जो मिलण जो, हिक ॿिए सां प्यारु करण जो ॾींहुं आहे। ऐं उन ॾींहं ते असां पंहिंजियूं ॻाल्हियूं मुख़्तलिफ़ अंदाज़नि सां कयूं था, किथे नची कयूं था, किथे ॻाए कयूं था, किथे मिली कयूं था। सो ही असांजी सकाफ़त आहे जेका असांखे शान ऐं मान ॾिए थी। ऐं इहे उन जा फ़ाइदा वठणु खपनि, तइलीम खे बहितर करणु खपे, नौजवाननि खे सम्झाइणु खपे। मुंहिंजे सम्झ में ईअं आहे। थैंक यू सुमरो साहिबु। हिन कल्चर डे खे हिन साल हिकिड़ो थीम ॾिनो वियो आहे। हर साल हिकिड़ो हुनखे थीम ॾिनो वेंदो आहे। हिन साल जो थीम आहे त तइलीम पिरायो, सिंध बचायो।
तइलीम पिरायो सिंध बचायो मतिलबु त असां वटि तइलीम जेका आहे हींअर न पई पिराई वञे या उन जा जेके आहिनि से ज़ाहिरी ॻाल्हि आहे त कमी आहे। असांजा काफ़ी घणा ॿार जेके आहिनि स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि, एनरोल्ड कोन्हनि, या जेकॾहिं एनरोल्ड आहिनि त उहे स्कूल वञी नथा सघनि। स्कूल में काफ़ी जेके आहिनि से मसइला आहिनि। त आउं तव्हां खां इहो पुछणु चाहींदसि त असांजा तइलीम जा कहिड़ा मसइला आहिनि जो असां उन्हनि खे हल कयूं, ऐं हींअर सिंध जी आवाम जेका आहे उहा कहिड़नि कहिड़नि तइलीमी मसइलनि खे मुंहुं ॾेई रही आहे। असां वटि तालीम जो मेन सोर्स हमेशह सरकारी स्कूल रहिया आहिनि, ऐं सिंधी प्राइमरी स्कूल ऐं उर्दू प्राइमरी स्कूल, हाई स्कूल, कॉलेज, ऐं उन में सॼी सिंध में वॾो स्ट्रक्चर मौजूदु आहे, तमामु घणो मेन पावर मौजूदु आहे, पर उन जी रिज़ल्ट सफ़ा न हुजण जे बराबरि थियण ई खपे। त इहो गुज़िरियल 20 सालनि में तालीम जो जेको इनहतात ऐं ज़वाल थियो आहे असांजे सरकारी तइलीम जो, जंहिंमें सरकार हिकु तरह सां ख़र्च बि करे पई ऐं पघारूं ॾिए पई, स्कूल तामीर बि थियनि पिया, पर पोइ उहे किथे किथे वथाण बणिजो वञनि, किथे किथे ओताकूं बणिजो वञनि, ऐं किथे किथे उहे गोस्ट स्कूलनि जी सूरत अख़्तियार करे वञनि, उन ते कब्ज़ा थियो वञनि। ऐं सभिनी खां वॾी ॻाल्हि आहे त शायदि मुंहिंजी जेका ऑब्ज़र्वेशन आहे, ऐं माज़रत करे चवंदुसि त ॿारु पढ़ण लाइ तयारु आहे पर उस्ताद पढ़ण लाइ तयारु कोन्हे। जॾहिं त सरकार मुफ़्त में किताब बि ॾिए पई, यानी किताब बि मौजूदु आहे, शागिर्द बि मौजूदु आहे, उस्ताद पंहिंजी ड्यूटी कोन पियो ॾिए। असांजे हिन सॼे माशरे में जेको माना तालीम जो जेको सिस्टम आहे उन जी वज़ारत खे ऐं उन्हनि जे अमलदारनि खे इन ॻाल्हि ते नज़र रखणु घुरिजे त असांजो हीउ हेॾो शानदार तालीमी निज़ाम छो ज़वाल जो शिकार थियो आहे। उन्हनि स्कूलनि खे रिवाइव कीअं कजे। उन्हनि स्कूलनि में हाज़िरी मौजूदु आहे, उन स्कूल में जीअं मूं अर्ज़ु कयो त किताब मौजूदु आहिनि, उन्हनि स्कूलनि में उस्ताद मौजूदु कोन्हे। उन उस्ताद जी उते मौजूदगी खे यकीनी बनायो वञे, ऐं उहो उस्ताद जेको पढ़ाइणु ॼाणे विच में त उस्तादनि जूं अहिड़ियूं भर्तियूं कयूं वयूं आहिनि जिन में उस्ताद जी जेका इस्तेदाद आहे पढ़ाइण जी, पढ़ाइणु छाकाणि जो 21 सदीअ में वरी हिकिड़ो नओं मज़र आहे। असांजो जेको रवायती तरीक़ेकार आहे पढ़ाइण जो, ऐं 2021 में जेको असांखे बदिलजी उन में खे नई टेक्नोलॉजी ऐं साइंस खे पाण में मिलाए जेको नओं तरीक़ेकार तालीम जो ठाहिणो आहे उन खे इहो टीचर न करे सघंदो। मूंखे थोरी घणी उमेद इहा आहे त हीअ जेके IBA सिलेक्शन कई आहे ॿारनि जी, या आईंदा इहे टीचर्स जेके आहिनि उहे अहिड़े मेरिट ते ईंदा त आउं इहो सम्झां थो त उहे बि इन खे बचाए सघनि था। पर इहो सभु तालीम जी वज़ारत खे, वॾे वज़ीर खे, वज़ीर आज़म साहिब खे बि अर्ज़ु आहे त सॼे पाकिस्तान में तालीम खे, सिंध में बि तालीम खे बचायो वञे, सॼे पाकिस्तान में बि तालीम खे बचायो वञे, छाकाणि जो आबादी जो वॾो हिसो वज़ीर आज़म साहिबु पाण ख़ुदि चयो आहे त हेतिरा लखें करोड़े ॿार आहिनि जेके स्कूल वञण खां महरूम आहिनि। हाणे 21 सदीअ में लाइल्मी जहालत कंहिं माण्हू जो नसीब न हुजणु घुरिजे, चाहे उहो कहिड़े बि ख़ानदान सां हुजे, ग़रीब या अमीर ॿार, तालीम ते ॿिन्ही जो हिकु जेतिरो हक़ आहे। उन्हनि ॿिन्ही लाइ तालीम खे वापसि नए सिरे सां बहाल कयो वञे, छाकाणि जो मूं जीअं अर्ज़ु कयो त मेन पावर बि मौजूदु आहे, असां वटि स्ट्रक्चर बि मौजूदु आहे, बिल्डिंग्स बि मौजूदु आहिनि, पर उते रुॻो तालीम ॾियण वारे माहौल खे बहितर बनाइणो आहे, ॿार बि मौजूदु आहे। रुॻो असांजो निज़ाम जेको आहे उन खे पंहिंजो पाण खे वक़फ़ करिणो पवंदो, यानी असांजे टीचर खे, असांजे तालीमी अमलदारनि खे उन निज़ाम लाइ पाण खे वक़फ़ करिणो पवंदो। जीअं हू ईसार ऐं हमदर्दी खां कमु वठंदा त पाकिस्तान में, सिंध में तालीम बदिलजी पवंदी, अहिड़ी मूंखे उमेद आहे। काज़ी साहब, सुमरो साहब जन असांखे जेके मसइला ॿुधाया उन्हनि में इहो मसइलो ॿुधायो त टीचर जेको आहे असांजो सभिनी खां वॾो मसइलो, शायदि उन्हनि खे थो लॻे त टीचर बि डेडिकेटेड कोन्हे,
ऐं निज़ाम जेको आहे उहो उनखे सपोर्ट न पियो करे, उन तइलीमी जेको आहे मक़सद खे पूरो करण जे लाइ असांजो निज़ाम में या त सीरियस कोन्हे या हुकूमतूं सीरियस कोन्हनि या उन्हनि में अहिड़ो को फ्लॉ रहिजी वियो आहे जंहिंजे करे असां उनखे तइलीमी जेको मक़सदु आहे उनखे अचीव न पिया करे सघूं। उन सां गॾोगॾु हिकिड़ो ॿियो जेको आहे सो मसइलो क्रिएट पियो थिए त असांजे मुल्क में मदरसा जेके आहिनि उन्हनि जो असां पैरेलल हिकिड़ो जेको आहे सो नेटवर्क ॾिसूं पिया त उहो वधीक स्ट्रॉन्ग थींदो पियो वञे। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे त असांजो जेको ग़रीब माण्हू आहे जेको स्कूलनि ताईं पहुच नथो रखे, हुअण त ईअं खपे त हर ग़रीब ॿार खे स्कूल में तालीम मिलणु खपे, जेको असांजो आहे निज़ाम उन खे ज़िम्मेदार हुजणु खपे त उन में ॿार खे उहो दाख़िल करे, जेकॾहिं नथो करे त उनखे पेरेंट्स खे सज़ा मिलणु खपे। पर न हुजण जे करे मदरसो जेको आहे उहो वधीक स्ट्रॉन्ग पियो थिए ऐं उतां जेको मदरसे मां जेको तालिब पियो निकिरे उन जी जेका माइंड सेटिंग आहे उहा उते अलॻि तरीक़े सां कई पई वञे, जंहिंसां असां मुल्क में या सिंध में हिकिड़ी नई जेका आहे सा इंतिहा पसंदी जो जेको माइंड सेट जेको आहे उहो डेवलप थींदे पिया ॾिसूं। तव्हां इन्हनि सभिनी शयुनि खे कीअं था ॾियो? मदरसनि जो असां वटि जेको रहियो आहे रुझान उहो कलोड़नि जे दौरे हुकूमत खां रहियो आहे ऐं ऑफिशियल ईअं सम्झो सरकारी सरपरस्ती में मदरसा हलंदा हुया। स्कूल तव्हां मदरसे खे स्कूल चई सघो था, दर्स जिते ॾिनो वञे उहो मदरसो आहे। पोइ उन्हनि हिकिड़ा अपॉइंट कया पंहिंजे टैक्स कलेक्टर तौरु आख़ुंद, उन्हनि खे मदरसे जे इजाज़त मिली वई, उहे दर्स बि ॾींदा हुआ ॿारनि खे, पर उहा हिकिड़े क़िस्म जी लिमिटेड तइलीम हुई, दीनी तइलीम वधीक हुई। पोइ फ़ारसी पढ़ाईंदा हुया, माना ॿोली जी हुई। उन्हनि मञा असांखे साइंसी उलूम कोन था मिलनि या अहिड़े क़िस्म जी का बि उञाण कोन थो मिले। शाइरी थियूं सुठियूं उन वक़्त में, सुठा नसर लिखिया विया, सुठा मज़मून लिखिया विया। पोइ उन्हनि जो जॾहिं अंग्रेज़ असां वटि आयो आहे 1843 खां पोइ, त असां वटि हिते हिकिड़ी जीअं दुनिया जी तइलीम हलंदी आहे साइंसी बुनियादनि ते उन रखी, ऐं असां वटि अलाए केतिरा स्कूल खुलिया, ख़ासि तौर ते इंडिया में, पूरे पाकिस्तान में असां वटि घटि खुलिया। इहा तव्हांजी अजीब ॻाल्हि हूंदी, पर अंग्रेज़ असां वटि बहितर कॉलेज कोन खुलिया। सिंध सां उन जे लाइ कहिड़ी ॿिए हुई या इहा ॿिए पहिरीं खां हलंदी थी अचे पई। पोइ हितां जा जेके मुयखर माण्हू हुया, जीअं तव्हांजो DJ साइंस कॉलेज कराची जो आहे, ॾीअल दास ॼेठाराम, पोइ उन्हनि खे ॾिसंदे वरी तव्हांजा हितां जा जेके सिंधी मुस्लमान हुया उन्हनि में जीअं हसन अली अफ़ंदी साहिबु हुयो या तव्हांजो नूर मोहम्मद लाखियर साहिबु हुयो या ईअं असांजे विचोले वारे इलाइक़े में अलहंदो शाह हुयो, उन्हनि पंहिंजा स्कूल खोलाया त जीअं जदीद तइलीम पंहिंजे ॿारनि खे ॾिनी वञे ऐं बहितर रहियो। उन्हनि जो ख़र्च बि हू पंहिंजी पाण कंदा हुया, इवन बोर्डिंग पंहिंजी पाण कंदा हुया। वक़्तु गुज़रंदो रहियो, पार्टीशन थियो ऐं पाकिस्तान ठहण खां पोइ सिंध जी तइलीम इंतिहाई बहितर हुई। ऐं सिंध यूनिवर्सिटी जे लाइ त जॾहिं अलामा आया काज़ी उनजो VC हुयो त चयो वेंदो हुयो त मूंखे क्वालिटी ऑफ एजुकेशन ते ज़ोर हुजे, उनजो न क्वांटिटी न खपे, केतिरा छोकिरा फेल थींदा हुया। अलामा आया काज़ी जॾहिं सिंध यूनिवर्सिटी जो VC हुयो। पोइ ॼाणी वाणी हिकिड़ो जॾहिं ज़ियाउल साहिब जो दौरे हुकूमत आयो ऐं ग़ासिबाना दौरे हुकूमत हुयो त पोइ माण्हुनि खे बाइफर्केट कीअं कजे, पोइ उन्हनि जे लाइ हिकिड़ो मज़हबी कार्ड उछलायो वियो। ऐं उहे जेके मदरसा के थोरा थका हलंदा हुया न, त मदरसो ॾिसो अमरोट शरीफ़ जो मदरसो हलंदो हुयो, जिथे तव्हां मौलाना उबैदुल्ला सिंधी जहिड़ा आलिम तव्हां कढिया। उन्हनि जो हिकिड़ो बहितर ऐं मुसबित किरदारु हुयो पंहिंजे मुआशिरे में, समाजी तौरु ऐं सक़ाफ़ती तौरु ऐं पॉलिटिकली तौरु। पोइ हिननि छा करियो अचे त हिननि पैसा ॾियणु शुरू कया। मदरसा कुझु ॿार तव्हां हथु कयो, तव्हांखे असां एतिरा पैसा ॾियूं था। उन्हनि में हिकिड़ी ख़ासि क़िस्म जी तइलीम ॾिनी वई, जंहिंखे असां इंतिहा पसंदी वारी तइलीम चऊं था पिया, हिक ॿिए सां विढ़ाइण जे लाइ। माना तव्हांखे ईअं सम्झो त सेक्ट्स में विरायो हुयो ऐं माण्हू उतां जे जेके निकिरनि पिया उहे पेशेमाम वीचारे वटि छा हुयो, सवाइ दीनी तइलीम जे हुन वटि हुयो ई कुझु कोन, त हू पंहिंजे ॿारनि खे छा पढ़ाए। अच्छा, ग़रीब माण्हू उन्हनि वटि ॿार वधीक हुया, उहे वञी पंहिंजा ॿार उते छॾे पिया अचनि, छो त उन्हनि खे मानी बि मिले पई। पोइ जेके उन्हनि ॿारनि सां उते मदरसनि में अकुबतूं थियनि थियूं पियूं हिन वक़्तु, मतिलबु एसि ताईं जो सेक्सुअल उन्हनि सां असाल्ट थियनि था पिया ऐं उन्हनि माण्हुनि खे मारियो थो वञे ॿारनि खे, त तव्हां सम्झो त एतिरी तकलीफ़ खाई जेको ॿारु निकिरंदो ऐं जेको ख़ुदा वटि जूं मानियूं वठी ॿारु निकिरंदो उहो तव्हांजे लाइ मुआशिरे जे लाइ केतिरो फ़ाइदेमंद साबित थींदो। ऐं उहो असां ॾिसूं पिया इंतिहा पसंदि जो हिकिड़ो ॿिज जेको छटियो ज़ियाउल, उहो अञा वधे पियो, उहो वधी वण थी वियो आहे।
उनखे रोकणु या उनखे बहितर रस्तो ॾियणु गवर्नमेंट जो कमु आहे। उहो गवर्नमेंट ॾिए कोन थी, गवर्नमेंट डिॼे थी उन्हनि खां। उनखे ख़बर आहे थी जेके तालिब इल्म आहिनि ख़ुताबी आहिनि इहे ॿार अची वेंदा, पोइ हेॾा उनजी मजबूर थियो थी पवे। पोइ कॾहिं सिलेबस चेंज था करियूं, कॾहिं तरीक़ेकार चेंज था करियूं, पर सबबु इहो आहे त जेको पंहिंजा स्कूलनि जे सुमिर साहिबु चयो त असां वटि गवर्नमेंट ख़र्चु करे थी, बिल्कुलु ख़र्चु करे थी। इंटर ताईं तव्हां वटि तइलीम फ्री आहे गवर्नमेंट स्कूल्स में, पर छा उहा मुयारी तइलीम आहे? छा उहे टीचर कैपेबल आहिनि? छा उन्हनि जी मैनेजमेंट या उन्हनि जी जेका चकास जेका थिए थी उहा थिए पई? न, बिल्कुलु कोन थी थिए पई, छो त उहे सिफ़ारिशी कल्चर आहे। हाणे ॾिसूं पिया त IBA वारनि खां वठनि था इंटरव्यू, पर उहे पाण कंदा छा कंदा, इहो त हिकिड़ो अॻिते जो आहे। पर असांजी जेकॾहिं गवर्नमेंट चाहे त जेका इंतिहा पसंदी जी तइलीम कहिड़ो बि मदरसो हुजे, कहिड़े बि सेक्ट सां वास्तो हुजे, असांजो हुन सां को बि न आहे सरोकार, पर मदरसे में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मज़हबी ऐं उहा मज़हबी बि लिमिटेड सेक्ट वारी तइलीम ॾिनी थी वञे, जेका मुआशिरे जे लाइ नुक़सानकार आहे। ऐं गवर्नमेंट जो फ़र्ज़ु आहे त जेके ॿार ॿाहिरि वेठा आहिनि उन्हनि खे कंहिं नमूने सां स्कूलनि में अंदरि आणे ऐं दुनिया जे कारवां में उन्हनि खे शामिलु करे। इहा असांजे लाइ न सिर्फ़ु सिंध जे लाइ पर पूरे पाकिस्तान जी तरक़ी जो अहम जुज़ थी वेंदी। सुमरो साहब, तव्हां खां मुंहिंजो साॻियो सुवालु आहे त पैरल हिकिड़ो नेटवर्क जेको आहे सो मदरसनि जो असां वटि हले पियो, ऐं उहो स्कूल्स खां वधीक जेको आहे सो असां ॾिसूं पिया त ॾींहों ॾींहुं स्ट्रॉन्ग थींदो पियो वञे। त उहा जेका मज़हबी मदरसनि जी जेका एक्सप्लॉइटेशन आहे, उहा जेको गवर्नमेंट खे ब्लैकमेल था कनि, मुख़्तलिफ़ तरीक़नि सां जेको आहे सो गवर्नमेंट खे सरेंडर करण जे लाइ मजबूर थो कयो वञे उन्हनि जे थ्रू, त इन में गवर्नमेंट जी पंहिंजी नाअहली आहे या इहो का प्लैनिंग आहे जंहिंजे तहत इहो सॼो कमु थिए पियो? जीअं त पाकिस्तान में मदरसनि जी तालीम जो हिकिड़ो वसी माना वसी पाण ई चऊं त वसी सिलसिलो आहे, वसी नेटवर्क आहे सॼे पाकिस्तान में। ऐं उन्हनि जूं वरी तंज़ीमूं आहिनि, वफ़ाक़ुल मदारिस ऐं ॿियूं, उन्हनि सां सरकार ॻाल्हियूं ॿोलियूं कंदी आहे, पर सरकार शायदि उन्हनि सां ॻाल्हियूं ॿोलियूं करण में ऐं उन्हनि खे वक़्तनि फ़वक़्तनि सुधारा वग़ैरह आणण लाइ चवंदी बि रही आहे, पर उहे शायदि इम्प्लीमेंट नथा थियनि। मदरसे जो जेको सेक्टर आहे उन खे बहितर नमूने सां जेकॾहिं हलाइजे त हू असांजी ही जेका सरकार जी सिंधी उर्दू प्राइमरी स्कूल, अंग्रेज़ी स्कूल ऐं कॉलेज उन्हनि सां ई माना गॾिजी ऐं उन्हनि जहिड़ी तालीम ॾेई सघे थी। ऐं मदरसा बि इहो सम्झनि था त असांखे जदीद तालीम बि असांखे मिले। मूंखे किन शहरनि में मूंखे रहण जो मौक़ो मिलियो आहे त उते किन स्कूलनि में मूंखे वञण जो दिलि हूंदी, माना नौकिरी त कोन हूंदी स्कूलनि जी, पर स्कूल ॾिसण जो मौक़ो मिलंदो प्राइमरी स्कूल में, त उनखां पुछंदुसि त हीअ ॿार तव्हां वटि किथां आया आहिनि, त हीअ चवंदा त हीअ फलाणे ॻोठ जा आहिनि, ऐं हे जेके आहिनि हीअ फलाणी ज़ाति जा आहिनि, हीअ जेके आहिनि हीअ मिनारिटी जा ॿार आहिनि, हीअ मदरसे मां आयल ॿार आहिनि जेके रेगुलर तालीम हासिलु था कनि, हिते वरी शाम जो पंहिंजे मदरसे में लही वेंदा। वरी हिकिड़ो ॿियो तजुर्बो आहे मुंहिंजो, ऐं सिजावल में जॾहिं नौकिरी बि कई त सिजावल जी लाइब्रेरी ॾाढी मशहूरु आहे सिंध में, जेके माना सुठियूं लाइब्रेरियूं आहिनि उन्हनि में। त जॾहिं आउं शाम जो उते अख़बार वग़ैरह पढ़ण लाइ किताब लाइब्रेरी मां इशू करण लाइ वेंदो हुउसि, त सिजावल जो मदरसो मशहूरु आहे, जमियत उलमा इस्लाम जो मदरसो आहे, उन जा शागिर्द लाइब्रेरी में वेठा हूंदा जेके मूंसां गॾु ई अख़बार पिया पढ़ंदा। ऐं लाज़मी उहे दस्तारबंद नंढा ॿार आहिनि, उन्हनि खे माना जेको माना मज़हबी जेको मदरसे जो यूनिफॉर्म आहे उन में हूंदा, पर उहे अख़बारूं लिटरेचर उहे साॻियो पिया पढ़ंदा जेको आउं पढ़ी रहियोसि। त इन हाणे जॾहिं एतिरो फ़र्क़ु बि कोन्हे, जॾहिं मदरसे जी तालीम ऐं असांजे स्कूल जी तालीम में एतिरो वॾो फ़र्क़ु बि कोन्हे, ऐं मदरसनि स्कूलनि मां वठणु शुरू कई आहे, स्कूलनि खे मदरसनि खां ख़्याल वठणु घुरिजे, ऐं ॿिन्ही खे जदीद इल्मनि जे तरफ़ बि अचणु घुरिजे। हींअर आउं हिकिड़ो किताब बि पढ़ियुमि वेझड़ में, त रक्सनामा उर्दू जो नावेल आहे, उर्दू में कंडियारे जो रहंदड़ उहो नौजवान आहे, उन किताब लिखियो आहे, कहाणी जो मजमो पाइसि, ऐं रक्सनामा हुनजो नावेल आहे, उहो दरसे निज़ामी पढ़ियल आहे, यानी मदरसे जो शागिर्द आहे। उन ग़ैर मामूली फिक्शन लिखियो आहे पाकिस्तान में हींअर मौजूदु 2021 में। त इन करे त मदरसे खे असीं अंडर एस्टिमेट बि न करियूं, मदरसनि खे स्कूलनि खे हल इहो आहे त मदरसे स्कूल खे गॾिजी आणिजे
ऐं ॿिन्ही हंधनि तां जंहिं शइ खे घटि करण जी ज़रूरत आहे उहा आहे शिदत पसंदी। शिदत पसंदी खे घटि करण लाइ सरकार अहिड़ियूं हिदायतूं जारी करे ऐं आहिस्ता आहिस्ता करे मदरसनि मां, छाकाणि जो अफ़गान जंग जे शिडो में ऐं जॾहिं रूस ऐं अमेरिका जी सर्द जंग पई हली त मज़हब में इहो शिदत पसंदी जो कल्चर आयो आहे मदरसनि में। त उनखे हाणे दरअसल छा जो सभु हालात अहिड़ा कोन्हे, उन करे मदरसनि मां इवन में स्कूलनि मां बि जितां कितां असांजे सॼे माशरे मां शिदत पसंदी खे घटायो वञे, छाकाणि जो हीउ 22 करोड़ माण्हुनि जो मुल्क जो के माण्हू त चवंदा त हाणे हुनजी आबादी वधी 23, 24, 25 करोड़ थी वई हूंदी, छाकाणि जो अंग अखर कोन्हनि, सेंसस कोन थिया आहिनि, पर चवंदा त 22 खां 25 करोड़ जे विच में पाकिस्तान जी आबादी आहे। त उन आबादी ते रहम खाई उन असुल मसइला हल करे सघजनि, त उन में असीं शिदत पसंदियूं घटाईंदासीं ऐं असीं 100% तालीम कंदासीं। असीं मदरसनि ऐं स्कूलनि खे हिकु जहिड़ो करे ऐं कोशिशि कजे त उन्हनि जा निसाब हिक ॿिए सां मिलंदा जुलंदा हुजनि, त जीअं असीं हिते ॿारनि खे 100% तालीम ॾेई सघूं जेको के ॿार जो हक़ आहे। महिरबानी सुमरो साहिबु, तव्हां तमामु सुठो इंसाइट ॾिनो मदरसनि जे बारे में। ऐं असांखे सभिनी खे सोचणु खपे त असां कीअं पंहिंजे तइलीम खे जेको आहे सो बहितर करे सघूं था। असांखे कीअं गवर्नमेंट खे प्रेशराइज़ करणु खपे, आम माण्हू जंहिंजो इहो हक़ु आहे त उनजा ॿार सुठनि स्कूलनि में पढ़नि ऐं उन्हनि खे मयारी तालीम मिले, उन्हनि खे साइंस ऐं टेक्नोलॉजी जे बारे में जेको आहे सो ॼाण हुजे ऐं मॉडर्न तालीम जेका सॼी दुनिया में ॾिनी थी वञे, जेका अॼुकल्ह जे वक़्त जी ज़रूरत आहे, उहा असांजे ॿारनि खे मिलणु खपे। असांजी हुकूमत खे बि पंहिंजे होश जा नाख़ुन जीअं चवंदा आहिनि त वठणु खपनि त छा असां जेतिरो फज़ूल ख़र्ची ॿियनि शयुनि ते कयूं था, जिथे असांजा पैसा जेके आहिनि उहे बजट जा उहे सही तरीक़े सां जेके आहिनि से ख़र्च नथा थियनि, उते छा असांखे बुनियादी तौर ते पंहिंजे मुल्क में सभिनी खां वधीक ह्यूमन रिसोर्स ते न खपाइणु खपनि। उहो सभिनी खां वॾे में वॾो रिसोर्स असांजो जेको आहे उहो तालीम ते ख़र्च थियणु खपे। जेतिरो असांजो बजट मुख़्तस थियलु हूंदो आहे उहो बजट बि असांजो शायदि तालीम ते। त असां हिन प्रोग्राम जे एंड में पंहिंजनि सभिनी ॾिसंदड़नि खे हिकिड़ो त असांजे कल्चर डे जे बारे में उन जे ॾींहं ते मुबारकबाद ॾींदासीं त तव्हां सभिनी खे कल्चर डे जूं मुबारकूं हुजनि। ऐं उमेदु आहे त हिन कल्चर डे मां असां बहितर खां बहितर नतीजा जेके आहिनि से कढी सघूं था। असां पंहिंजो पाण में सॼो क़ौमी इतिहाद पैदा कयूं ऐं जिते जिते असां फील था कयूं त असांखे उहे सभु शयूं, उहे नेगेटिव जेके आहिनि से सोचूं जेके असांखे कमज़ोर करे रहियूं हुजनि, असांखे उन्हनि खे ताक़त में ऐं उन्हनि खे मस्बत रवैयनि में तब्दील करणु खपे। असां इन्हनि सभिनी शयुनि ते ध्यानु ॾियूं त असांजो हीउ ॾींहुं जेको आहे असांजे लाइ हिकिड़ो तमामु घणो ताक़त जो ज़रियो बणिजी सघे थो। इन दुआ सां तव्हां सभिनी खां मोकिलायूं था। अल्लाह हाफ़िज़।